So in a previous video, I got too much hate comments. Like someone commented, "Hey very diso, केरी के तो रोस्ट करे, पुटा जडेगा तू पैदा ही न थियो तडेगा केरी रोस्टर आ, केरी के तो रोस्ट करे, you know, सॼो पाकिस्तान इन के ॾिसी रोस्ट करण सिखियो आहे, you know, English, nice. जिसे भाउ सही त चए पियो, सॼो पाकिस्तान केरी के ॾिसी करे रोस्ट करण सिखियो आहे। जीअं मां 2018 में पाण केरी खे ॾिसंदो हुयुमि त इन जो मतिलबु इहो न त मां 2018 में छपरी हुयुमि त 2021 में भी छपरी हुजां। इम्प्रूवमेंट्स ब्रो, इम्प्रूवमेंट्स। शुक्र आहे केटीएन जा ड्रामा मौजूदु आहिनि, तॾहिं तव्हां जहिड़नि ॾेढरनि खे कंटेंट थो मिले। नेट मां इन ई सोच में इहो पिए सोचियो ही वॉज स्पीकिंग द ट्रुथ त मूंखे कंटेंट किथां मिलंदो। नेट घणेई घुर वीचार खां पोइ मां टिकटॉक डाउनलोड करे वरितो। मुंहिंजी उम्मीद जे मथां बीठल वार ख़ुशगवार थींदे नज़र आया। बिलीव मी, आई नेवर वांटेड टू मेक छपरी कंटेंट, पर छा कजे, असांजा सिंधी ओनली वॉच छपरी कंटेंट। दे डोंट इवन नो अबाउट इंटेलेक्चुअल कॉमेडी। टिकटॉक ओपन करण खां बाद मूंखे ख़बर पई त टिकटॉक त बैंड आहे। हाणे मां करे आणींदुमि कंटेंट। घणेई सोच वीचार खां बाद आई सा VPN वॉज इन माई मोबाइल। पहिरियों VPN के मख़सूस जे लाइ इस्तेमालु थींदो हुयो, हाणे वरी टिकटॉक यूज़ करण जे लाइ। यो बा अमजद, अब यो सैनिटाइजर खणी दे अखियुनि खे हथनि खणी छॾा, टिकटॉक तो डाउनलोड कयां। हे भाउ, पंहिंजा वार विच ते सिंध इहो ॿुधाइण जी कोशिशि करियो त मां सिंध जो सलमान खान आहियां। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त घोरपट करे सलमान खान थी नथो सघे, पर उन जे नाले में जेका एल आहे उहा त तूं परे परे खां नज़र अची रहियो आहे। शुक्र आहे जो हे भाउ तो चए त मुंहिंजे ख्वाब में आहे। जेकर इन जी जॻह ते कई छोकिरी चए त मुंहिंजे ख्वाब में आहे त उन जो हिन खे ॾिसण खां बाद में आख़िरी ख्वाब हुजे हा। अगली बार तूने मुझ पर हाथ उठाया। एक्टिंग ॾिसो, एक्टिंग ॾिसो। पहिरीं ॻाल्हि त तोते को हथु खणंदो न, जेकर को हथु खणंदो त उनखे सैनिटाइज़र हथ खे न लॻाइणो पवंदो, बल्कि पूरो पीअणो पवंदो। छाकाणि जो कोरोना वायरस में तो में फ़र्क़ु कोई बि नज़र न पियो अचे। कोरोना बस वायरस आहे ऐं उनजो तू ओवरडोज़ आहे। जेकर चूतियो थियण जो काट आहे त घोरपट उन में परे परे खां सो कॉल्ड आर्टिस्ट नज़र ईंदो। उस्ताद अपने साथ हो करें यार, चवा तो इन नंढड़े के 2 मिनट कटे, मुख्य त गोदड़ी में विहार। हे भाउ सही त चए पियो त इन नंढे खे कढी करे इन खे विहारनि, पर इन गोदड़ी में न साम्हूं रखियल डस्टबिन में। छाकाणि जो कचरे में इन में कोई फ़र्क़ु नज़र न पियो अचे। जीअं तूं टिकटॉक ते गंदु छिलंदो, साॻी तरह सां तो जहिड़नि खे वरी डस्टबिन में। कंहिंखां कंहिंजी ख़ुशी बर्दाश्त थिए या न थिए, पर तुंहिंजा मां वधीक क्रिंज ॾिठा त मूंखां इहो कॾहिं बि हज़म न थींदो। सो दिस इज़ द कोल्ड ड्रिंक ऑफ डाइजेस्ट क्रिंज। नंढड़ो हूंदो है, पाड़े में चढ़ी पाए घुमंदे। इन जे हर वीडियो में तक़रीबन इन टिनी जो कॉम्बो नज़र ईंदी आयो। साॻो ई बबन बिना के ह्यूमर जे हर वीडियो में लेम चर्चा आणंदे नज़र आयो। घर में रही करे मर्दनि जूं दाढ़ियूं त वॾियूं थी वयूं, पर पार्लर बंदि हुजण जे करे औरतुनि जूं दाढ़ियूं बि निकिरी आयूं। हाइट वारो हमरा इन जो ई चर्च ॿुधी पंहिंजी दाढ़ी खे हथ हणंदे नज़र आयो त मां त ॿाहिरि बीठो आहियां, पोइ मुंहिंजी छो दाढ़ी वॾी आहे। इन ई सोच में गुम जीअं बबन कूओ आहे, शायदि मां नामर्द हुजां। मुंहिंजी पोस्ट ॾिसी सदको ॾींदो कर, वाङण जहिड़ा मटा तुंहिंजी नज़र न लॻी वञे। लुक एट दिस, अजीब चूतियो माण्हू आहे यार। तुंहिंजी पोस्ट ॾिसी माण्हुनि खे न, बल्कि तुंहिंजे घर वारनि खे तुंहिंजो सदको ॾियणु खपे। छाकाणि जो सदको मुसीबतुनि खां बचाईंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां तुंहिंजे घर वारनि जे लाइ तोखां वधीक काई मुसीबत न हूंदी। So guys, अॼु जे लाइ एतिरो ई। वीडियो इज़ जस्ट फॉर कॉमेडी पर्पज़, नो हेट फॉर शोएब बब्बन एंड अख्तर अली। ऐं मां पाण उन्हनि खे ॾिसंदो आहियां, आई लाइक देम। ऐं सिंधी भाइरनि खे पंहिंजनि खे सपोर्ट कयो। जी सिंध, जी लतीफ़। अल्लाह हाफ़िज़।